तेरी रहमत ने माधव पाषाण भी तारे हैं। फिर क्यों तेरे दर्शन को हम यूं तरसाए हैं। फिर क्यों तेरे दर्शन को हम यूं तरसाए हैं। इतने निष्ठुर न बनो, मैं कैसे रिझाऊंगा। इतने निष्ठुर न बनो, मैं कैसे रिझाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। इतना तो बता जे कब तक इंतजार करूं। इतना तो बता दो मुझे कब तक इंतजार करूं। ख्वाबों में सही प्रीतम जी भर कर प्यार करूं। ख्वाबों में सही प्रीतम जी भर कर प्यार करूं। दिन गिन गिन कर एक दिन तुमको मैं पाऊंगा। दिन गिन गिन कर एक दिन तुमको मैं पाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। बोल राधावरी कृष्ण चंद्र की जय। वासुदेव वासुदेव वासुदेव। ओम हरि ओम। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की। सर्वश्री सनकादि भगवान सनक सनंदन सनातन सनत कुमार नारद जी महाराज सुखदेव जी महाराज श्री राम रति महाराज भगवान वेद मुनि भगवान अविनाश मुनि भगवान श्री चंद्र साहब बाबा साधु राम साहेब बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब
बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। जय जय श्री राधे नमः। पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल सबई चौ झूले 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 लाल। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय। ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए। वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्। हरि ओम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण। जय जय राधे रमण। हे गोविंद गिरधारी। हो राधे गोविंद गोविंद। हे गोविंद गिरधारी। गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी। श्री राधे श्री राधे। हो राधे श्री राधे गोविंद गोविंद। हे गोविंद गिरधारी। श्री राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी। राधे गोविंद गोविंद। हे गोविंद गिरधारी। राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी 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 गोविंद गिरधारी। गोविंद गिरधारी गोविंद गिरधारी। जय जय राधे श्री राधे गोविंद गोविंद। हे गोविंद गिरधारी। राधे गोविंद हे गोविंद गिरधारी। राधे गोविंद गोविंद। हे गोविंद गिरधारी। राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी 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 गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी। हे गोविंद गिरधारी।
गोविंद गिरधारी राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी श्री राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी ओ राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी राधे गोविंद गोविंद हे गोविंद गिरधारी बोलो राधा माधव भगवान की जय गिरधारी मान की जय हरि राम मिठू राम प्यारो राम स्वीट राम सीताराम राधे श्याम जय श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर फरमाइश अच्छा पूनम है न ॿियो पिछली जेकी मिक्स भजननि वारी हुई उहा अञा न ॿुधण आई आशा श्रोता वरी जे पोस्टपोन करायो कीर्तन इहो अलाए वरी कॾहिं ॿुधंदी उहा हा न मामा ठुवाए छोड़ियो छा तव्हां ठुवायो छा परदो हिन जो टीवी जो न अचो भाई भगवान खे प्रणाम कयूं तव्हांखे हिन भजन जो अर्थ ॿ बार सम्झाए छॾियो आहे न 2-3 बार हाणे अर्थ त तव्हां सम्झी आओ बसि हाणे भाव सहित प्रणाम कयो चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमण चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन चरणों में तेरे मेरे कर्मों का हरि ना रखना तू हिसाब बिन कारण ध्यान देजो बिन कारण कृपा करके तू रखना आस पास मेरे कर्मों का हरि तो रखना ना हिसाब बिन कारण कृपा करके तू रखना आस पास दर्शन दे करना मेरे शीतल नयन राधा रमन दर्शन दे करना छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन
दे दो ना विश्वास, दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखें जहां भी नजरें एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखे जहाँ भी नजरें एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखें जहां भी नजरें एक तेरा नूर। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखे जहाँ भी नजरें एक तेरा नूर हो। फिर आनंद की लहरों में हो तेरा भजन, राधा रमन। आनंद की लहरों में हो तेरा भजन, राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन, राधा राधा रमन। छोटे भवसागर से आवागमन, हे राधा रमन। ओ चरणों में तेरे स्वीकारो नमन नमन, राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन, हे राधा रमण। बोलो श्री राधा रमण भगवान की। जय। आहा, चरणन जी वॾी महिमा आहे जेके पूरो पूरो ध्यान असां न करे सघंदा आहियूं न। भागवत में लिखियलु आहे शुकदेव भगवान राजा परीक्षित खे ध्यान करण था सेखारनि त हिकु हिकु अंग जो ध्यानु कयो। सम्झो था कि पहिरियों तव्हां चरणनि जो ध्यानु कयो, ठीकु आहे। चरणनि में केवल चरण ई यादि हुजनि, बसि चरण पक्का थी वञनि त पोइ वरी अॻिते भॻवान जो विग्रह यादि कयो थोरो थोरो। कर कमल भॻवान जो सुंदर, अलख भॻवान जा नेण, भॻवान जो मुखड़ो, भॻवान जो वक्षस्थल, भॻवान जी कमर, प्रभुअ जा चरण। लेकिन केवल चरणनि जो ध्यानु करण सां बि भॻवान जे प्रेम जी प्राप्ति थींदी आहे। हा, प्रणाम त चरणनि में कयो वेंदो आहे। मुख भॻवान जा ब्राह्मण आहिनि। मुख मों भॻवान विराट स्वरूप जे मुख मों ब्राह्मणनि जी उत्पत्ति थी आहे। ऐं भॻवान जे कर कमलनि मों, हथनि मों क्षत्रियुनि जी उत्पत्ति थी आहे। ठीकु आहे। भॻवान जे पेट मों वैश्य थी आहे, यानी धंधो वापार करण वारा। ऐं भॻवान जे चरणनि मों भॻवान जा जेके निम्न व्यवस्था आहे, शूद्र, हरिजन, इन्हनि जी उत्पत्ति थी आहे। चओ हरे राम। त अॼुकल्ह माण्हू जेके भक्ति नथा कनि, सत्संग नथा कनि, उहे न सम्झंदा आहिनि इन ॻाल्हि खे। इन में कोई भेदभाव कोन्हे। हाणे तव्हां अगरि तिलक लॻाईंदव त किथे लॻाईंदव? मथे ते लॻाईंदव कि पेरनि ते लॻाईंदव? मथे ते लॻाईंदव न। छाजे करे? छो जो तिलक जी उहा जॻह आहे। पेरनि ते तिलक न, मस्तक ते लॻाइबो आहे। लेकिन अगरि चोट लॻी वञे पेरनि खे त उनजो बि इलाजु कंदव कि न कंदव? अरे त पेर आहिनि, हटाए, हेठि वीचारा घुमंदा फिरंदा रहंदा आहिनि, हा, धिका खाईंदा आहिनि, इन जो छो इलाजु करायूं? उनजो बि ओतिरो ई प्रेम सां इलाजु कराईंदव जेतिरो हथनि में चोट लॻे, मुख में चोट लॻे। ईअं भॻवान वर्ण व्यवस्था ठाही आहे। अॼुकल्ह जी जेकी ॿाहिरीं पढ़ाईअ वारी समाज नथी सम्झी सघे, उनखे ग़लति नज़र सां था ॾिसनि। इहा भेदभाव वारी ॻाल्हि न आहे, व्यवहार वारी ॻाल्हि आहे। पूजा त गांइ जी कंदासीं, कुते जी त पूजा न कंदो माण्हू। कुते जी पूजा कंदो छा? न कंदो न। ज्ञान कंहिंखां वठंदो? ब्राह्मण खां वठंदो न, कि कंहिं चंडाल खां वठंदो? ॿुधायो। इन करे भॻवान गीता में इहो श्लोक चयो आहे कि जेको ब्रह्म ज्ञानी आहे उनजी ब्राह्मण में, गांइ में, कुते में, चंडाल में, हाथीअ में, सभिनि में हिकु नज़र हूंदी आहे। चओ हरे राम। कोई भेद न आहे। हाणे ॾिसो कि भॻवान जे मुख मां ब्राह्मण निकिता आहिनि, जेके बि वेद शास्त्र कीर्तन वग़ैरह उच्चारण मुख मां थींदो आहे। हर माण्हू
पंहिंजे 24 कलाकनि में हर वर्ण में हूंदो आहे, ईअं न सोचियो, ये भेदभाव वारी ॻाल्हि न आहे। जेॾीमहिल असां पूजा पाठ कीर्तन था कयूं त असां ब्राह्मण वर्ण में अची वियासीं, हा न भाई। और जेॾीमहिल असां किरंदा आहियूं अचानक त हथ पाण ई अची वेंदा आहिनि। हिननि हथनि खे चवंदा न आहियूं त असांजी रक्षा कयो, किरूं था कोई हथो लारे थो त हथ पाण ईंदा आहिनि, न पेर न ईंदा आहिनि हुते, छाती पीठ इहे सभु न ईंदा आहिनि, हथ ईंदा आहिनि। कोई बसि हीअं करे तव्हांजा हथ ईअं थी वेंदा। कोई कूड़ में बि असांखे डिॼाए हीअं हथो लारे त असांजा हथ ईअं थी वेंदा आहिनि। छाजे करे? हे क्षत्रिय आहिनि। हथ जेके आहिनि क्षत्रिय जो रूप आहिनि। भगवान जे बाहुनि मों ई इहे सभु क्षत्रिय उत्पन्न थिया आहिनि। जीअं पांडव हुया, अर्जुन महाराज हा, जेके राजा ई संभालण वारा, उनखे क्षत्रिय चइबो आहे। ऐं पेट छा आहे? ॾिसो सभु रखंदो आहे पेट। हा, मिठाई विधो सिधो ढिड़िन पेट में, खीर पीआरियो ठका पेट में, हा, चणा चबायो पेट में, पाणी विधो पेट में। ऐं पेट अहिड़ो सेठ आहे वीचारो, रखंदो त पाण वटि आहे, पर हथनि खे बि ऊर्जा ॾींदो आहे, पेरनि खे बि ऊर्जा ॾींदो आहे, अखियुनि खे बि जोति ॾींदो आहे, सॼे शरीर खे ऊर्जा ॾींदो आहे। तॾहिं चवंदा आहिनि मुखिया मुख सो चाहिए, मुख सो चाहिए, खान पान को एक, खान पान को एक, पालह पोषह सकल अंग, पाले पोष है सकल अंग, तुलसी सहित विवेक। तुलसी सहत विवेक। तुलसीदास जी चवनि था मुखी हुजे मुख वांगुरु, सभिनि जी पालना करे। ॾिसो पेट में बि अगरि वेंदो त कंहिंजे द्वारा? मुख जे द्वारा ई वेंदो न। ब्राह्मण भगवान जो मुख आहे। अब मुख ई न हुजे त पेट में काॾो वेंदो? पोइ नलीअ जे द्वारा ग्लूकोस वेंदो आहे। मुख मों ई सभु कुझु पदार्थ भीतर वञे थो पियो। इन करे मुखिया मुख सो चाहिए कि सॼे शरीर जी जीअं हे पालना थींदी आहे त अहिड़ी तरह सां सॼे समाज जी उहो सेवा करे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। त असां कंहिंखे बि पेरे पवंदा आहियूं त पेरनि ते पवंदा आहियूं। स्वामी रामदेव महाराज चवनि पिया, ॾिसो भॻवान कहिड़ी इहा सुंदर प्रक्रिया रखी आहे कि कोई बि अगरि पेरे पवंदो आहे त चरणनि ते पवंदो आहे। हथ मथो टेकींदा छा? मथे ते रखी पेरे थो पवां। हाँ, कंहिंजी मम्मी पापा खे ईअं पेरे पियो अथव तव्हां? ईअं पवंदा छा नमन? न न, पेरनि ते हथ रखी करे। ऐं पेर भॻवान जा शूद्र वर्ण में, यानी वॾे खां वॾा माण्हू बि वॾा झुकंदा त उन चरणनि ते झुकंदा, तॾहिं अभिमान वेंदो माण्हूअ जो। जात पात छॾे करे वर्ण व्यवस्था निभाई वई आहे। हरे राम। जेके भेदभाव था कनि उहे बि ग़लति आहिनि, ऐं जेके ब्राह्मण जो सम्मान नथा कनि उहे त महा ग़लति आहिनि। वॾा वॾा शूरवीर थिया आहिनि। युधिष्ठिर महाराज, तव्हांजा कई वीरनि जी कथा ईंदी आहे। राजा रहूगण चवनि था महाराज काल बि अची वञे त मां भउ नथो कयां, काल जो बि भउ कोन्हे, असां क्षत्रिय आहियूं, जान ॼण ईंदी आहे असांखे, लेकिन ब्राह्मण जो असां भउ कंदा आहियूं कि ब्राह्मण राजी त भॻवानु राजी। ऐं ब्राह्मण जो अगरि शाप लॻी वियो त पोइ सम्झो काल खां बि कई गुना वधीक माण्हू दुखी थींदो रहंदो, तड़फंदो रहंदो। और इन कथा सां बि पतो पइजी वियो, राजा जेकी तव्हां उन गिरगिट वारी कथा ॿुधंदा आहियो भागवत में, राजा नृग जी, हा न, इक्ष्वाकु वंश में, भॻवान रघुनाथ जे वंश में पहिरियों उहे जनम वठी आयो आहे, जंहिंखे श्री कृष्ण भॻवान पंहिंजे कर कमल सां उद्धार कयो छुए करे। त भॻवान असांखे ज्ञान ॾियण जे लाइ कीअं ॿुधाए भाई, भॻवान खे त सभु पतो हो। भॻवान था चवनि तूं कीअं भला इहो सांड्रो बणिजी वएं? गिरगिट याने सांड्रे, सांड्रो आहे न, केॾा प्यारा प्यारा बढ़िया शब्द। सांड्रो चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद। कई अहिड़ा सिंधी शब्द आहिनि। असां बचपन में हिकिड़ा काका जन रहंदा हुआ, हाणे त चहिरो यादि नथो अचे, ॾाढा नंढा हुआसीं। उन्हनि जो अद्भुत नालो सुञाणंदा हूंदा हुआ असांजे पड़ोस में, श्री ॼानीमल हूंदा न? हा, तव्हां सुञाणंदा हूंदव न? हा, यानी अखर ॾिसो, जजो कंहिंजी ताक़त आहे। कोई हिंदी ॿिया चई न सघंदा, अरे हाणे सिंधी न चई सघंदा? हा, चई ॾेखार दिव्यांश, चओ जांजीमल, चओ जांजीमल, ईअं चवंदा।
यशु चई वेंदी न। हा हरे राम अहिड़ा अहिड़ा नाला आहिनि ॼानीमल। उहो मां सोचां पियो कीअं ठहियो इहो नालो, इन जो अर्थ छा आहे। त मूंखे ईअं वीचार आयो कि ॼञ निकिरंदी आहे सिंधीअ में, हा न, उन में जेको हूंदो बढ़िया ॼञ जो बादशाह, उन जो नालो सेठ ॼानीमल हूंदो, हा न। वॾा वॾा असांजी समाज जी शान आहिनि। असांजे वॾा वॾा जेके बुज़ुर्ग आहिनि न, असां ध्यानु न ॾींदा आहियूं। इन 100 200 500 साल जो अनुभव अथव, भले उमिरि उन्हनि जी 70-80 साल हुजे, छो जो उहे एतिरे बुज़ुर्गनि सां मिलिया आहिनि, हिकु हिकु जा अनुभव वरिता अथऊं। ईअं न सम्झो अॼु असांजे ॾिसो ॾिख विख थींदी आहे त काका डांदूमल ईंदा आहिनि, हा न, हमेशह हूंदा आहिनि, उहे समाज में निभाईंदा आहिनि। असांजे कुकरेजा परिवार में त उन्हनि जी छांव ई सुठी आहे, वॾनि जी बुज़ुर्गनि जी। अची वेहनि था, उन्हनि खे संस्कृतीअ जी जानकारी आहे, सभ्यता जी जानकारी आहे, वॾनि खे सभु कुझु पतो आहे। असांजा बाबा भगत राम साहिब जन चवंदा हुआ, पंहिंजे वॾनि माता पिता सां वेहंदा कयो, उन्हनि खां कुझु पुछंदा कयो, हा न। ईअं न थिए जीवन गुज़री वञे ऐं उन्हनि जो ज्ञान वठण में असांखे पतो ई न पए, उन्हनि जो जीवन गुज़री वियो, असां कुझु वठी न सघियासीं। उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं ॿार पुछंदा आहिनि अची करे, पोटा पुछंदा आहिनि, पोटियूं पुछंदियूं आहिनि, बाबा हीअ ॻाल्हि कीअं आहे, हीअ ॿुधायो, त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो जो उन्हनि वटि गहरो ज्ञान आहे, पर कोई पुछण वारो ई कोन्हे, कोई वठण वारो ई कोन्हे। ॿियो छा था घुरनि उहे असांखां? कुझु नथा घुरनि, प्यार त घुरनि था। उन्हनि त कुंजी पंहिंजे ॿारनि खे ॾेई छॾी, तिजोरी ॾेई छॾी, मकान ॾेई छॾियो, दुकान ॾेई छॾियो, हिसाब किताब ॾेई छॾियो, खजानो ॾेई छॾियो, अञा छाजनि, जीवन ॾेई छॾियो, सभु कुझु। ऐं घुरनि छा था? प्रेम ई था घुरनि, ॿियो कुझु नथा घुरनि। ख़ाली समय वॾ भागी पंहिंजे दादा दादी पिता माता सां गॾु वेहंदा कयो, पुछंदा कयो, हा न। असांखे हिन महिल बि लॻंदो आहे, जबकि असांजी ज़िंदगी त वॾनि सां गॾु बाबा जन सां गुज़री आहे, लेकिन हाणे बि लॻंदो आहे कि अगरि हुजनि त कई ॻाल्हियूं असां हिन महिल पुछूं हा। तॾहिं नंढा हुआसीं, जानकारी न हुई, लड़कपन में समय गुज़री वियो, पुछूं न छा थींदो आहे, गुरु परंपरा कहिड़ी हुई, सिंध में कीअं हूंदो हिसाब किताब, उन्हनि खे त ॾाढी जानकारी। हाणे ॾिसो हिकिड़ी जनरेशन बची आहे सिंध वारी, हा न, उन्हनि खां सभु वठी छॾो ज्ञान। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। छो जो असां जंहिं जीवन में आया आहियूं उहो जीवन जी चुका आहिनि, उन्हनि खे पतो आहे हिन हिन अवस्था में हे दोष रहंदा आहिनि, हिन उमिरि में हे क्रोध रहंदो आहे, हिन में काम रहंदो आहे, हिन में लालच रहंदी आहे, हिन में हीअं निर्विकार बची निकिरबो आहे। असांखां जेकी भुल थी आहे ॿारनि खां न थिए भुल। कई ग़लतियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि कि सुधरी नथी सघनि, हा। कंहिंखे असां घटि वधि ॻाल्हाए छॾियोसीं, कुझु चई छॾियोसीं, त हाणे कीअं सुधरंदो? मुख में वचन निकिरियो त निकिरी वियो। चओ हरे राम, पोइ बसि क्षमा घुरी था सघूं, माफ़ी घुरी था सघूं। त कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे वॾा ई ज्ञान ॾींदा आहिनि, अनुभव जे बिना न ईंदो आहे, किताबनि सां बि न ईंदो आहे, उहे उन्हनि जी कृपा सां अनुभव सां ईंदो आहे उहो। चओ हरे राम हरे कृष्ण। राजेश्वरानंद ॿुधाईंदा आहिनि न त हिकिड़े जवान जी शादी थी, न्याणीअ वारनि शर्त अजीब रखी कि छोकिरो त पसंदि आहे, घर परिवार पसंदि आहे, शर्त हिकिड़ी आहे, कहिड़ी? कि अगरि जेॾी महिल तव्हां बारात वठी ईंदव, यानी हाणे ॾिसो मूंखे बि क्षमा कजो, जंज ऐं मञ कंहिंखे चइबो आहे, ॾाॾनि खे पतो न हूंदो आहे, हा न। अच्छा, नई जनरेशन खे त जंज मञ ॿई पतो न हूंदो, पर घोटु खणी वञे या कुंवार खणी अचे, हिकिड़ी थींदी आहे जंज, ॿी थींदी आहे मञ। कंहिंखे चइबो आहे साईं? घोट वारी जंज चइबी आहे जी। थोरो जोर सां। अच्छा, तव्हां ॿई भाउर हिकु साथ था ॿुधायो न त पतो नथो पए। अच्छा, घोट वारी वञे त जंज आहे, ईअं न, ऐं कुंवार वारी अचे त मञ आहे। ताड़ियूं वॼायो भाई, इहो ॾिसो हिकिड़ो ज्ञान हिते ई मिली वियो। सच पुछो, मूंखे बि कंफर्म न हुयो, लॻे पियो ईअं हूंदो, पर कंफर्मेशन न हुई। यानी अगरि घोट जे तरफ़ बारात वञे त छा आहे उहा? जंज। काका जानी मल ते यादि रखिजो।
हा न। ऐं कुंवार जे तरफ़ों बारात अचे मतिलबु उहा जेकी अचे पूरी रैली अचे त उनखे छा चइबो आहे? मंझि। पहिरियों जय ईंदो आहे, वैसे बि छ छ जय झंझ, हा न। पहिरियों जय, अच्छा मां त पहिरियों अची वेंदो न, प फ ब पोइ ईंदो, हा ठीकु ठीकु आहे, अल्फाबेटिक। हरे राम हरे कृष्ण। राम जी जी बारात हली पहिरीं अहिड़ी टिनी लोकनि में जेकी बारात हली, यानी जंज हली, अहिड़ी जंज हली जंहिंमें घोट ई कोन हुयो। घोट त उते वेठो सावरो में। राम जी काथे आहे? जनकपुर में हुया न। ऐं जंज काथों हली? अयोध्या में। ऐं अहिड़ी जंज बि अहिड़ी की महाराज देवताउनि जी, राजा इंद्र जी बि न निकिती हूंदी, अहिड़ी जंज। हा हा, भोले बाबा बि आया जंहिंमें त देवताऊं आया, भगवान छा चइजे 33 करोड़ देवता आया, पूरी अयोध्या हली आई, वाह वाह। लेकिन घोट राजा तो उते ही वेठा आहिनि जनकपुर में धनुष भंग करे। चओ हरे राम। अच्छा मज़े जी ॻाल्हि, भगवान जी त शादी जी तिथि आहे न, पंचमी वग़ैरह जेकी आहे, लेकिन श्री कृष्ण भगवान जो कोई मुहूर्त ई कोन्हे। हिकु शादी बि भगवान जी वीचारे जी चङी तरह विधिवत न थी आहे असांजे कन्हैया जी। काथों हरण करे आया था, काथों वरण करे आया, काथों डुक पाए वठी आया, काथों स्वयंवर करे आया, हाँ काथे करणी पयनि, भाई कंदे त हे मिलंदे न त न मिलंदे। हाणे भगवान खे उहो खपे, सिमंतक मणी खपे। जामन चवनि था मुंहिंजे धीअ सां शादी कंदव त मिलंदव। ठीकु आहे, जंगल में मंगल थी आहे, जोई राम सोई राम। हिकु बि डेट फाइनल न थी आहे कृष्ण भगवान जी। शादियूं सभिनि खां वधीक 16,108। हाणे ॿुधायो, रुक्मणी माता जो सभिनि खां पहिरीं शादी लक्ष्मी माता आहे असली। उहा पाण थी चवनि त राक्षस विद्य सां मूंखे प्रभु हरण कयो। छा कनि वीचारा, बायोडाटा कढनि तेसि ताईं त ऊंदहि थी वेंदी वरी। हरे राम। त भगवान उतो हरण करे आया। वरी जामवती माता जो शर्त ते वठी आया त सत्यभामा माता जे पिता चयनि मुंहिंजे धीअ सां शादी कयो। हालांकि मां हिन जो वचन उनखे ॾेई चुको आहियां, शतधनवा खे। भगवान केॾा दयालु, तॾहिं बि शादी करे छॾी। हाणे ॿुधायो, 16,100 त भगवान कैदमो आज़ादु कई, उन्हनि ते करुणा कई, कोई उन्हनि खे रखण वारो न हो। भगवान पंहिंजे पतीअ जो नालो ॾिनो, पंहिंजी शरण ॾिनी। ऐं ईअं न 16,108 रूप ठाहे करे रहिया। हरे राम। त मां ॻाल्हि पियो चवां त हिकिड़े हंधि चयूं, शर्त रखियऊं कि अगरि बारात जेकी ईंदी उन में कोई बि बुजुर्ग न हुजे, न लेडीज़ न जेंट्स, न अमड़ियूं हुजनि न बाबल हुजनि, केवल युवा समाज अचे। हाणे उहो मंगलूराम हुयो घोट राजा, मूंखे चई शादी त करणी आहे, हिकु ॾींहुं तव्हां न हलंदो छा थींदो, हिते ई तव्हांखे पार्टी ॾींदासीं, लड्डू पेड़ा खाइजो बढ़िया। सभु तयारु थी विया, भाई ठीकु आहे, वीचारे जी छोकिरे जी इच्छा आहे, बंगलू ख़ुशि रहे। हाणे बारात वठी हलियो त नाना बीह रहियो। नानो जेको चई ना, नाना चवंदा ई ना आहिनि। चई छा थियो नाना? चई मां त वेंदुमि। अरे नाना मुंहिंजी बारात वापसि हलींदी। चई ना मां त कुझु न ॼाणा, मां त वेंदुमि। हाणे कीअं कनि? चयूं ठीकु आहे हलो हिन महिल, लेकिन हिकिड़ी शर्त अथव, तव्हां साम्हूं न ईंदव उन्हनि जे। हा इहा ॻाल्हि ठीकु आहे। त वठी आहे त उनखे कार जे डिकीअ में विहारे छॾियऊं, थोरो खोले करे। चओ हरे राम। खान पान बिस्लेरी बॉटल ॾेई छॾियऊं उनखे, 2-3 समोसा पार्ले जी ॾेई छॾियऊं, चांहि जो हिकिड़ो कोप ॾेई आहे उते। काका सुखी रहो, हिते खाई पी निंड कंदा रहो, थधि जो टाइम अथव, दिसंबर जो, कंबल बि न पाइणो पवंदव, एसी बि न हलाइणी पवंदव। शादी जेसि ताईं थी न वञे वापसि न, बिल्कुलु न निकिरजो। चओ हरे राम। नाना चई ठीकु आहे पुट करे अचो। हाणे हो बि अहिड़ो ख़तरनाक हुजे, न्याणीअ जो जेको पिता हुजे, अलाए उनखे परीक्षाऊं वठणियूं हुजनि, छा करिणो हुजे। सभु कुझु थी वियो बढ़िया, ॾिठूं चेक कयूं, उनजा 15 माण्हू निकिता। सभु ॾिठूं त वीचारा कोई बि बुज़ुर्ग कोन्हे, सभु 60 खां हेठि आहिनि। चयूं ठीकु आहे हलो, इहा ॻाल्हि त ठीकु आहे, लेकिन हाणे हिकिड़ी ॿी शर्त अथव। चई साईं तव्हां ॿी शर्त? चई हा उहा हाणे हिते लागू थींदी, एक्टिवेट थींदी, उहा उनजो हाणे रिचार्ज कयो आहे। चई हाणे उहा कहिड़ी शर्त आहे? कि नंढी सी शर्त आहे, तॾहिं फेरा थींदव, न त बारात वापसि। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। ते असांजे हिते दंगलपुर नगर में जेको वॾो हिकिड़ो तलाउ आहे, झील आहे जेकी,
उहा असांखे खीर सां भराइजो ऐं न्याणी वठी वञो, कुंवार वठी वञो। चई बाबा वरी त चओ छा चयव? चई कुझु न, जेको वॾो तलाउ आहे उहो खीर सां भराइजो, न्याणी वठी वञो। हा, उते ई 12 वॼी विया वीचारो, ॾंदण खाई किरी पियो उते ई। मंगलू राम सिटी पिटी गुम थी वियसि, गछ खाई करण लॻो, ॿचारनि संभाले वरितुसि। चई चिंता न कर, हाणे तुंहिंजे लेखन में ई न हुई आहे मंगली, वापसि हल। वापसि आया, बारात वापसि आई। चई न काके कुराड़े खे त कढो, अंदरि ई न प्राण निकिरनि, हुन जा कार में बंदि पियो आहे। हा, उनखे त कुझु पुछो, हाणे छो था भउ कयो? उनखे वठी हलो वापसि, बढ़िया घोड़े ते विहारे हलोसि गॾु। हा, हाणे डिकी विकी खोलियऊं। चई पुट कुंवार काथे आहे, थी वई शादी? छा जी कुंवार? हा, अहिड़ी हालत ख़राबु कई अथई, कुंवार काथे आहे? अहिड़ी गड़बड़ कयईं, सत्यानाश करे छॾी। अरे थियो छा? ईअं कॾहिं बारात वापसि ईंदी आहे छा? चई वापसि थी हले ॼञ। चई ईअं की ॼञ वापसि वेंदी आहे? मूंखे ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि आहे? चई बाबा ॿुधो, हो चवनि था पिया जेको वॾो तलाउ आहे भोपाल वांगुरु, हे सावा छा 3-4 मिलाए करे एॾो वॾो तलाउ हुयो। ॾाढा वॾा तलाउ थींदा अथव। असां सूरत में ॾिठोसीं, भोपाल में ॾिठोसीं, ॿियो बि किथे ॾिठोसीं, अजमेर में। हे लंबा 20-20 किलोमीटर, 15 किलोमीटर में तलाउ। सही में? अरे राम, ॾिसजो न, गूगल गुरु ॿुधाईंदव। तव्हां विश्वास नथो अचेव त गूगल गुरु चक्री घुमंदव थोरी सी, छपाक कंदो अची करे, उहो ॾेखारींदो तलाउ। त एॾो वॾो तलाउ, उहो चए थो भाई असांखे खीर सां भरिजो। त जेको मंगलू राम जो नानो जोर जोर सां खिलण लॻो, मंगलू राम खे बुछां लॻी, खारूं लॻसि। ये मरूं था, असांजी शादी बिना वापसि था वञूं, ऐं तव्हां खिलो था पिया। चई अरे नंढी नंढी ॻाल्हि ते थोरी न ॼञ वापसि वेंदी आहे पुट, मां जेको चवां थो तूं चएसि वञी उनखे। तव्हां छा था चओ? ही जेको जेको चवां थो चएसि असांखे शर्त स्वीकार आहे, शर्त स्वीकार आहे। तव्हांजो नानो अची करे होॾे तलाउ ॾींदो खीर जो। चई पुट तूं वञ त सही। उनजे कन में अड़ंग बड़ंग स्वाहा कयईं, यानी खुसुर पुसुर कयईं, यानी उनजे कन जी ॻाल्हि उन ते पहुती मंगलू राम जे। हा न, उहो पोइ वियो। सेठ मुरबी साहब पंहिंजे सहुरे खे चवणु लॻो, साईं ॿुधो, असांखे तव्हांजी शर्त मंज़ूर आहे। हा, अखियूं टिमटमाइजी वियूं। तव्हांखे शर्त मंज़ूर आहे, खीर जो तलाउ भरे ॾींदव? राज़ी आहियूं। हा, भरेजो। त चई पहिरियों ख़ाली त करे ॾियो। खीर जो तलाउ तॾहिं भरे ॾींदासीं, पहिरियों पाणी ख़ाली करे ॾियो। पाणी ख़ाली कयो, जेको 20 किलोमीटर में पूरो तलाउ भरियल आहे, पोइ चिंता न कयो, असां तव्हांखे खीर सां भरे ॾींदासीं। अरे काको पेर पकड़े वरितसि। ही सच ॿुधाए, तव्हांजे ॼञ में कोई न कोई बुज़ुर्ग ज़रूरु आयो आहे, न त इहो अकुल तव्हांजे दिमाग़ वारनि जो आहे ई कोन। चओ हरे राम। तॾहिं उनजो मान सम्मान थियो। हा न, मंगलू राम जे नाना जीअ जो वॾो मान सम्मान थियो। गुलनि जा हार पातऊं ऐं धूमधाम सां पोइ मंगली बाईअ जो विवाह मंगलू राम सां थियो। तव्हांखे बि वाधायूं हुजनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद। हलो भाई, हाणे श्री राम जय राम, जय 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 राम। बोलो बोलो श्री राम जय राम, जय 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 राम। हाँ बोलो श्री राम जय जय राम। आइए, वाह वाह। हो श्री राम जय जय राम। बोल श्री राम जय जय राम। 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 बोल श्री राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय जय राम। बोलो बोलो श्री राम जय जय राम। बोल श्री राम जय जय राम। श्री राम
जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोलो बोलो श्री राम जय राम जय जय राम 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 बोलो पार्थ श्री राम जय 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे राम राम श्री राम जय जय राम बोलो श्री राम जय जय राम ओ श्री राम जय 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 राम ओ जय जय गजानंद बोलो जय जय गजानंद ओ जय जय लंबोदर मेरे जय जय लंबोदर ओ जय जय गजानंद प्यारे जय जय गजानंद हर हर महादेव प्यारे हर हर महादेव जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता जय जय गौ माता जय जय धरती माता माता आयो लाल झूले झूले आयो लाल राधे राधे बोल तो प्यारे राधे राधे श्याम श्याम जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय महारानी 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 जय जय राधा रानी ओ जय जय महारानी जय जय राधा रानी जय जय राधा राधा रानी जय जय राधा 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 रानी राम 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 सीता राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम राम सीता राम 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 सीता राम 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 हो राम राम सीता राम 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 सीता राम 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 श्री राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम सीता राम 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 राम
राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 भूल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम सीता सीता राम बोल सीता सीता राम मेहता सा राम 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 आवाजो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे राधे गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गौशाला 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राधे 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 आवाज तो जो थोड़ा जोर सा अरे राम मंदिर पहुंचाने तो राम मंदिर पहुंचिया गाल वाह वाह बानर मंडली राधे 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 जबू 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 राधे 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 बोलो बोलो राधे 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 बांगड़ू राधे 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 मंडली राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे बोलो राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय मंगल भवन मंगलहारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति शांति
शांति हो। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। देव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन श्री गजानंद श्री अन्नपूर्णा और आज के आयो लाल। अज असांजे मलघानी परिवार में भावी बालक जो हैप्पी हैप्पी जन्मदिन तव, सो अज उन्हनि प्रसाद सेवा भी कराई आ। अन्नपूर्णा माता सदा सदा भंडार भरपूर रखजो ऐं बालक भावीअ जो भविष्य उज्जवल थे, दीर्घ आयु थे, सुमत वारो थे, विद्या मिले, भक्तिअ जो दान मिले। टे बार सर्व साध संगत के पंहिंजे पवित्र श्री मुख मों आशीर्वाद शब्द उच्चारण करणो पवंदो तव। तव्हांजो समय आरंभ तो थे जी। हाणे तव्हांखे ॻाइणो पवंदो तव। कृष्ण की मिलती रहे शाम गुरु की चलती रहे, कृपा कृष्ण की मिलती रहे। ओहो। शाम गुरु की चलती रहे, मिले सारी संगत का प्यार, दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, भरपूर भरपूर। खुशियाँ मिले भरपूर भाभी, खुशियाँ मिले भरपूर, खुशियाँ मिले भरपूर, भर भर भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय।